अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा नालो छा अथई? मोहम्मद यामीन। पाण केर आहीं? कोरियो। हेॾी किरोना लॻी पिया मास्क कोन पातो हीअं डायरेक्ट पेटिस कीअं पियो खाई तूं? मास्क कीअं पायां बीमारी आई कान्हे चले हुकूमत जी चमचागिरी आहे। हा पोइ स्कूल बंदि पिया आहिनि? स्कूल बेगुनाह बंदि लॻा पिया आहिनि सर। कंहिं कया आहिनि? हुकूमत लॻायो न कंहिं कया आहिनि? हुकूमत बंदि कया आहिनि। हुकूमत कंहिंजी आहे? इमरान खान जी। हा तूं वोट कंहिंखे ॾींदो हुई? वोट मखदूम अमीन भाई में। अच्छा वो को तो गुज़ारे वीचारो न गुज़ारे सही जमीन ताईं हा उनखे वोट ॾींदो हुई? हा किथे वेठो हुई? हां किथे वेठो हुई? हाला तो पेटिस सां ॾेखाऊं? पेटिस ख़राब आहे मूंखे। हा अस्सलाम वालेकुम। वालेकुम नालो छा अथई बा? नियाज़ मोहम्मद। तुंहिंजो नालो छा आहे? लाल मोहम्मद। कन में तोखे छा पियो ॿुधाए? कन में चेली आगे तो पुछाए छा पियो कन में चईसि? छेली वठमि। हाँ छेली वठमि। वरितीसि सौदो थी वियो? न अच्छा पाण केरु रहंदा? जमाली किथे वेठो आहीं? भारत चवंदा किरोना आहे तूं मास्क कोन पाए? चवंदा किरोना आहे तूं मास्क कोन पाए? हलो छेली खपे जी? न सौदो कोन थियो आहे? घणा चया ॾींदा या? मूं वटि जा यानी 6 जा। तूं माना घणी ते ॾींदे अंदाज़ो घणी ठाहे? असां 7.5 माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा थी बा? सुमर खान पाण केरु आहीं? जमाली हाँ। किरोना पहले मास्क कोन पाई? मास्क कोने वापार मिली गुज़रले पिया कयूं सभु भई खाली है न। केरु खाली आहिनि? सॼी पीढ़ी खाली पई हले। पीढ़ी में इलाही माण्हू न। मास्क कंहिंखे कान्हे कंहिंखे बि कान्हे। अच्छा मास्क कोन को पर ज़िंदगी पातो अथई भला? हा पाता से कहिड़े ॾींहुं पातो हुई? बस विच में बंदिश में पातो से वरी कोन थो पए? वरी बि कोन था पायूं बसि हुन में कुझु फ़र्क़ु पियो? असांखे त का ख़बर कान्हे। हा हा फ़र्क़ु हले कंहिंखे असांखे त का ख़बर कान्हे। भला स्कूल बंदि लॻा पिया आहिनि? स्कूल आहे वाक़ई बंदि लॻा पिया आहिनि। स्कूल छाजे करे बंदि कया अथनि? किरोने जे करे बसि बंदि कयूं। हिते जे रश लॻी पिया? रिश्ते त का कान्हे स्कूल जा पढ़ाई वारा बंदि आहिनि वीचारा नंढड़ा खाली पिया रांदि पिया कनि हुनखे यादगिरो बि कोन्हे पढ़ाई जो। हा पढ़ाई जो कोई यादगिरो बि कोन्हे खाली वेठा आहिनि वीचारा। अच्छा माना स्कूल बंदि कया अथनि इहो फ़ैसिलो भला गवर्नमेंट जो सही आहे? इहो कोन सही न आहे जो तालीम कोन्हे न। हा हाणे असीं त जेका पिया कयूं तालीम हुजे त सही हुजे न। माना तूं छा स्कूल खोलणु? स्कूल खुलणु खपे। स्कूल नंढड़ा खाली पिया रोलनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पाण केरु आहीं दा? सही मारिंदा आहियां। एक बकरी रंग कहिड़ो आहे? कारो? ही कारो रंग न आहे ॻाढ़ी रंग आहे ॻाढ़ी बकरी आहे कामोरी। कामोरी आहे? जी जी। घणी जी हूंदी? हिते सुबुह जो असां 20,000 चयूं हींअर चवनि पिया 12-13,000। सुबुह तो ॾेई छॾी आहे न? बसि ग़लती थी वई असां कयो लालच जे करे हींअर 6-7,000 घटि। ॿियो हीअ मेरा मूंसां मोहम्मद नवाज़ रहंदो। इन लालच कई तो कई? लालच हिन कयो मारायो हिन असांखे। तो वापारी आहे? न न असां वापारी न आहियूं असां भाॻिया आहियूं। भाॻिया आहियो? जी। तो छो लालच कई? बस लालच कई तो मथे चढ़ंदो मथे खपंदो। हाणे खपाईंदा कोट काईंदा? हाणे खपी त खपाईंदासीं न त गोटकाए ईंदासीं। अच्छा जी। भला किरोना पहले मास्क कोन पाई? मास्क असां पायूं कोन किरोना आहे हिते पीढ़ी में एतिरा माण्हू बीठा आहिनि सभिनि खे किरोना कोन्हे अची असां लाइ किरोना थी आहे। स्कूल जे बंदि लॻा पिया? स्कूल बंदि लॻा पिया त पोइ स्कूल बंदि कान हुकूमत स्कूल त खुलणु घुरिजनि। ॿार नंढा दर बदर पिया थीनि बेफुज़ूल पिया फिरनि किन पियो थिए रुगो रांदि जान पिया कनि। बाक़ी स्कूल नथा खुलनि वारा सही सही। तूं किरोना खे मञी थो? हा किरोना सही किरोना आहे। हा किरोना आहे। स्कूल में घणी आहे न? पोइ स्कूल में ॿार आहे कान स्कूल में घणिया कम खे अचे पियो। साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे? दीन मोहम्मद साईं। पाण केरु आहीं? चाणी बरोच किथे वेठो आहीं? हिते कंडी स्टाफ चौथो महल। हा जी। अॼु हिते कीअं आहीं? पीढ़ीअ जे सिलसिले में रोज़ीअ लाइ। रोज़ी थी? हा इंशाल्लाह थींदी ऐं थी बि आहे। भला मास्क कोन पाई? मास्क यार गर्मी आ गई पगार कौन थो बीहे मास्क के जाके। अच्छा हाँ जी। भला किरोना आहे? सही अच्छा तो कोन जो वडन के होंदो असी कोड रहणो असा मास्क को के ते किरोना छा कंदी असा वट। भला कने मास्क पातो थई? हां से काफी वक्त बूट सट थी बाकी बो को फायदो घणा महीना पातो हुई? महीने 2 महीना गन। हां जी लगातार पाती है थोरो थोरो? न न थोरो थोरो विच में। वरी शौक कोन थी मास्क पाया? न हां शौक थे पे वरी बे वठंदा से। घणा? 17,000 रियायत कर। घणो रियायत कई जो को 2400 रियायत कई। 17,000 घणा ये तो खीर पिया कने। 1000 घट दे
अञा त बस अञा रियात कर पाण केरु आहीं मुड़ुसु जमाली ॾिसो जवान लॻो पियो हाणे बापो घणे कहीं त हिकिड़ी ॻाल्हि कजां जेको चवई सो राज कई 10 में थी न न पोइ परे बाबा हैं पोइ मथे 10 में कोन थींदी अस्सलाम वालेकुम बाबा नालो छा आहे पाण केरु आहीं भाउ छो अच्छा पर्ची लिखंदो आहीं हा अच्छा घणो कमाईंदो आहीं ये 2 रुपया गरीब माण्हू केॾी महिल लिखाई थिए थी केॾी महिल कान्हे एफआर कटाईंदो हैं एफआर कटाईंदो बि ॻाल्हि त ॿुध यार तूं छो थो नाराज़ थी जी साईं अच्छा घणा पीढ़ियुनि ते वेंदो आहीं 3 पीढ़ियूं कंदा 3 टे पीढ़ियूं कंदो आहीं 12 अथई हाँ 3 ॿार आहिनि ओ हा 3 आहिनि पुट वॾा नंढा चए थो घणा पुट आहिनि निट अथई आहे सही त ॻाल्हाए पोइ यार ई तोखे ॻाल्हि ॿुधाए त पियो तो खां सवाल जवाबु कंदुसि हा भले हा ॿियो ख़ैरु लॻो पिया सभु ख़ैरु भला हे चवंदा कहिड़ो न आहे तो मास्क कोन थो पाई चवंदा कहिड़ो न विसरी वियो आहे साईं मुंडा विसर थी वई आहे हलियो आहे गाॾी निकिरी वई तंहिंजे करे मास्क घुराइजी वियो हा जेका ॻाल्हि कोई ॻाल्हि कर साईं हा सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा नालो छा अथई सयाली हसन पाण केरु आहीं समूह है समूह किथे वेठो आहीं शमन भाई फतेहपुर उठे हैं फतेहपुर उठे पंज मोर शमने भाई हाँ हिते कीअं आहीं बड़ी भाड़ी अख मां कढण जी एवो मिणो ये भाड़े ॿुधे अख मां कढणा हाँ आहीं हाँ तुंहिंजा भाड़ा ॿुधा किन पियलनि जा हाँ प्ले अच्छा हाँ त मास्क छो कोन पाईं ख़बर थी कहिड़ो न पियल शमन मास दे मास्क छो कोन पाईं मुझे अब देर दी थे तूं कंहिंखे अख मां कढणा आहीं हाँ शमन दे कहिड़ो शमन ये बिठवा अख मां कढी न वजीर नालो दो हा न हाँ, न हाँ। अख मां छो कढ अख मां कीअं निकिरंदो आहे माण्हू पुछी हिन का पूछ कंहिंखां पुछां हे शमन हाणे किरां थो वञे हाँ हाणे पक्की गाड़ी सा वठा हा ही आहे पोरू वरी पैसा पूरे न वञी मूंखां बकरी कंहिंजे लाइ थो वठी कंहिं चयो अथई हैं कंहिं चयो अथई शमन घरवारी लाइ थो वठी छा चई न ॾाढे ॻाल्हि आहे न ॾाढी छा चई ॾाढी ॿुधी न न